अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ज़बरदस्त तकरार ड्रामे जी नई अपडेट ॾींदा हलूं। ही अपडेट तव्हांजे वॾे कम जी आहे दोस्तों मां तव्हांखे हिकु वाज़े करे ॻाल्हि अॼु ॿुधाईंदुसि। इन्ही नंढिड़े वीडियो में वॾी ॻाल्हि आहे ऐं उहा ॻाल्हि तव्हांजे कम जी हूंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन खे तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो ऐं मिस कंदव त तव्हां हर शइ मिस करे छॾी, ईअं सम्झो। ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर करे छॾींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे सिजावल ख़ान जे लाइ हिकु वॾी फिल्म तैयार कई आहे नवाब ख़ान। यानी नवाब ख़ान सिजावल खे त एॾो सोघो कंदो, एॾो सोघो कंदो ऐं सिजावल सोचे बि नथो त नवाब ख़ान केॾो छितो थी चुको आहे। नवाब ख़ान पंहिंजी इज़त जे करे कुझु बि करे सघे थो। हू पुलिस जे हथां बि नवाब ख़ान सिजावल खे ज़लील कराईंदो, पंहिंजे माण्हुनि जे हथां बि, ऐं मतिलबु दुश्मन नवां अंदरूनी बि विढ़ंदो, नवां दुश्मन आणींदो, उहे वार कराईंदो न सिजावल जे मथां। ऐं सिजावल इन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ रखे थो, लेकिन इन ॿिन्ही शयुनि जे जहिड़े में शेर अली ॿिन्ही खे गौर सां ॾिसंदो रहंदो। उन खे सॼियूं ख़बरूं मिलंदियूं रहंदियूं त इन्हनि जो पाण में छा हली रहियो आहे, नवाब ख़ान ऐं सिजावल ख़ान जो। ऐं शेर अली इन शइ जो फ़ाइदो वठंदो। थी सघे थो शेर अली इन्हनि जो कमु वधाइण जे लाइ इन्हनि खे विच में का चुंग ॾे हरकत करे जीअं ॿई विढ़नि सही तरीक़े सां पाण में, या थी सघे थो शेर अली परे खां वेही तमाशो ॾिसंदो, मज़ो ॾिसंदो त इहे ॿई दुश्मन विढ़नि, जेको बचो वरी उन्हनि सां आऊं टाकरो कंदुसि। ऐं इहा ई शेर अली जे ज़हन में आहे। दोस्तों वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।